अज जेका कहानी तवां सां शेयर कयां पियो सा मूंखे त ॾाढी पसंद आहे। उम्मीद त तव्हांखे बि ज़रूर पसंद ईंदी। एक नंढड़ो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो फेसबुक पेज फॉलो, यूट्यूब चैनल सब्सक्राइब, इंस्टाग्राम ऐं टिकटॉक गॾो फॉलो कंदा हलो। जेके चैनल्स मुंहिंजे ई नाले यानी आसिफ अबड़ो जे नाले सां ई ठहियल आहिनि, जिन जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, त जीअं ॻोल्हण में तव्हांखे का मुश्किल न थिए। ऐं उन्हनि चैनल्स जा नाला वीडियो में बि लिखियल आहिनि। कुझु वीडियोस जीअं व्लॉग्स वग़ैरह मां पंहिंजे यूट्यूब जे चैनल ते ई अपलोड कंदुसि। यूट्यूब ते अचो त उते बि जुड़िया रहूं। काठेर यानी ॿेले मां झंग मां काठियूं वढे विकिणण वारो शख़्स ऐं काठ जो वापारी, उन काठेर जी हिकु शींहं सां यारी दोस्ती हूंदी हुई। शींहं उनखे चयो, तूं बेफ़िक्र अचिंत बेपरवाह थी बिना कंहिं ख़ौफ़ ख़तरे जे सरेआम पियो सॼे जंग में घुम फिर। मूं जंग जे सभिनी जानवरनि, रिछनि, शिकारी, कुतनि, बगड़नि ऐं शींहनि खे तुंहिंजी पारत करे छॾी आहे। केर बि तुंहिंजो नालो कोन वठंदो। बाक़ी इंसाननि जी तूं पाण ॼाण। का तोखां फुरलुट कनि था त इहो ज़िमो यानी ज़मानत हिसाब किताब मुंहिंजो न आहे। तुंहिंजी ज़ात वारा आहिनि, तूं ॼाणी उहे ॼाणनि। हाणे साईं शींहं जंग सॼे जो बादशाह उन जो काठेर खे ख़ातिरी यानी यकीन, पक, दिलजाए, दिलदारी, हिम्मत अफ़ज़ाई, ॾढ, तसली, दिलासो, राहत ॾिनी त उन जी हिम्मत वधी वई। हू बिना ख़ौफ़ जे जेॾी महिल वणेसि उन वक़्तु जंग मां काठियूं वढे वञी बाज़ार में वेकिरो कंदो हुयो। हिकु ॾींहुं उन सोचियो त यार शींहं सां यारी आहे, सुभाणे इहो पाण ई न मूंखे खाई वञे। जानवर ते को भरोसो आहे छा? सो शींहं जे ख़तरनाक शिकारनि खे ॻोल्हे उन शींहं जो ॾस यानी पार पतो, एड्रेस, निशानी ॾेई आयो। ॿिए ॾींहुं उन्हनि शिकारनि पंहिंजे बंदोबस्त सां उन शींहं जे जूअ यानी जाइ, माग, ज़मीन, घर, मुल्क ते हथियारनि सां हमिलो करे ॾिनो। पर शींहं कुझु धकनि लॻण जे बावजूद बि ज़ख़्मी हालत में उन्हनि खां बची के महफ़ूज़ जाइ ते वञी पहुतो। पर शींहं खे अंदाज़ो थी वियो त हीअ कम त मुंहिंजे यार काठेर जा आहिनि, जो उन्हनि निबागनि खे मुंहिंजे घर जो पतो ॾेई छॾियाई ऐं ही 1.5 पाउंड जो केक खणी अची मुंहिंजे घर जे ॿाहिरां निकिता। ख़ैर काठेर खे शिकारनि पक ॾिनी त शींहं ज़ख़्मी हुयो, सिधो धक मथे वारो लॻो हुअसि, बचंदो कोन। कुझु वक़्तु गुज़रियो, काठेर झंग में काठियूं करे रहियो हुयो त शींहं अची मथां कड़को यानी ठका ज़ोर सां ॻाल्हाइण जो आवाज़ कयो त काठेर उहो आवाज़ ॿुधी भॼण लॻो। शींहं पोयां हकल यानी सॾु कूक रड़ करे चवण लॻो त तेॾी तूं ॼाण साखूं अपनी तोड़ निभावण ॾे। आऊं तोखे खाइण न आयो, तोसां मिलण आयो आहियां, तूं हेॾां त अच। ख़ौफ़ में वरतल काठेर शींहं जे वेझो वियो त शींहं हुनखे चयो त मुंहिंजे मथे जा वार हटाए मुंहिंजो ज़ख़्म त चेक कर जेको मूंखे शिकार न ॾिनो हुयो। काठेर शींहं जे वारनि में उहो घाव ॻोल्हण लॻो, पर काठेर खे त को बि फट नज़र न आयो। शींहं वराणियो ॾिठई, इहो घाव त मुंहिंजो कुझु अरसे में भरिजी ख़तम थी वियो, पर तुंहिंजो लॻल घाव कॾहिं बि ख़तम न थींदो। कंहिंसां बि का बुराई, बद इख़लाक़ी न करियो, न त उहा कॾहिं बि घुमी फिरी तव्हांजे मुंहं में लॻी तव्हांखे शर्मिंदा ज़रूर कंदी।